अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहे हो हक़सत न्यूज़। नाज़रीन तासा काज़ीअबद तां ख़बर ॾींदा हलूं त काज़ीअबद में नौजवान इत्तेहाद फोरम पारां आशिक़ सिंधी, साहिल सिंधी, शाहनवाज़ खोसो, कामरेड अल्लाह बचायो मला, समीउल्लाह लाखोई ॿियनि जी अॻुवाणी में सिंध अंदरि जाली डोमिसाल जारी करण ख़िलाफ़ नाज़मोल होटल वटां तालका प्रेस क्लब ताईं पर अमुन एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में शरीक मुज़ाहिरीन पारां जाली कूड़ा डोमिसाल नामंज़ूर, धारिया सिंध में नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हया विया। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त जाली डोमिसाल जारी करण ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच करे गैर मक़ामी माण्हुनि खे निकाली ॾिनी वञे ऐं धारियुनि खे डोमिसाल जारी करण बंदि कया वञनि। चंद पैसनि वादे हितां जा राष्ट्रीय अफ़ीसर ॿाहिरां ईंदड़ धारियुनि खे डोमिसाल फ़राहम करे सिंधी माण्हुनि जे हक़नि ते धाणा हया पिया वञनि। फुल फॉर धारियुनि जा डोमिसाल रद्द करे खेनि सिंध मां निकाले ॾिनी वञे। ॿी सूरत में गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरा करे धाणा हया वेंदा। रिपोर्ट मुमताज़ अली सुमरो, हक़सत न्यूज़, काज़ीअबद।